किथे होया था? जॾहिं राति तक़रीबन 10:30 11 बजे सुधा सी। उन खां पोइ तक़रीबन 2:30 बजे धारे पोइ नामालूम हमारा आयो अंदर घर में हिकिड़ी गाड़ी का है विरंड में बीठल हुई गाड़ी विरंड में का है अंदर मतलब खोले ॿाहिरि गाॾी कढी वई अंदरि लाक करे वई हली वियो। तंहिंजे पोइ पुलिस चौकी साम्हूं लॻी पई आहे, तंहिंजे बावजूदि हमरा वेठल बि हो PC रहीम राहू वेठल हो हिते, उनखे बि का ख़बर न आहे, त असांखे का ख़बर न आहे। थाणे जे साम्हूं निकिरे थो, उनखे का ख़बर न आहे। सभई जेके पुलिस वारा आहिनि SHO साहिबु कल्ह मोकिले वियो आहे, जेके नंढा वॾा मुंशी सभु जेके मोकिले विया आहिनि, के घर पंहिंजे घर सुधा पिया आहिनि। हिन थाणे वञण जो फ़ाइदो ई कोन्हे को असांखे। असां SP खे गुज़ारिश था कयूं महिरबानी करे हिन सभिनि खे सस्पेंड कयो वञे या की हिते का ॿियो अमलो ॾियो वञे, महिरबानी थींदी असांखे। हिते हर ॻोठ में तक़रीबन 4 खां 5 ॻोठ ठहियल हुयूं। कुल नंढा सभु वीचारा ग़रीब मिसकिन माण्हू हर को गाॾी